7 ऑगस्ट ते असीं गॾियासीं प्रधानमंत्री सां श्री एल के आडवाणी ऐं श्री राम जेठमलानी ॿिन्ही गॾिजी करे प्रधानमंत्री खे चयो त असांखे 24 कलाकनि जो सिंधी चैनल कंहिं नमूने में मिलणु घुरिजे ऐं उन ॾिस में हुन चयो त हू ज़रूरु कोशिशि कंदो ऐं काफ़ी सुठो तमामु सुठे नमूने में असां सां पेश आयो। मूं हुते हुनखे वेनिती कई त असां सिंधियुनि वटि ही ॿ ई लीडर्स आहिनि जेके ॿई तव्हां वटि आया आहिनि त तई असांजी ॻाल्हि असुलु न टारिजो। इन बारे में तव्हीं ॿुधो श्री राम जेठमलानी खे। प्रधानमंत्री असांखे चङी तरह ॿुधो ऐं शरीफ़ माण्हू आहे, वेल मीनिंग माण्हू आहे। मां सम्झां थो त मिड़ई कुझु न कुझु ज़रूरु कंदो। तव्हांजे हिसाब सां केतिरे वक़्त में ही कमु थी भाई सघे? ये मां घटि में घटि अच्छा दादा तई शुरू में खां 15 ॾींहं। अच्छा तूं हीअं तोखे वठी हलियोसि प्राइम मिनिस्टर वटि, एल के आडवाणी वीचारो हलियो ऐं प्राइम मिनिस्टर सां काफ़ी मुलाक़ात हुई, काफ़ी बहस हुओ ऐं हीअं प्राइम मिनिस्टर चयो त मां सॼी ॻाल्हि सम्झी आहे ऐं जॾहिं चयोमांसि त मां लेटर लिखी मोकिलियां तोखे कंफर्म करियां त जेकी ॻाल्हि ॿोल थी आहे असांजी, चई न मूंखे चङी तरह यादि आहे, मां अॼु ई पाण कंदुसि जेकी मूंखे करिणो आहे। सो एनीवे लेट अस वेट फॉर हिम, लेट अस लीव हिम एटलीस्ट 1 fortnight छॾियो, 15 ॾींहं में ईश्वर कंदो कुझु न कुझु थी पवंदो। ओके दादा, थैंक यू सो मच, थैंक यू।